नाज़रीन मीरपुर ख़ास ब्यूरो टाइम असी अज इतने मौजूद आहियूं मीरपुर ख़ास स्पेशल स्पोर्ट्स एसोसिएशन जिते ही गामा स्टेडियम में आहे जिते तव्हां पाण ही कैमरा जे अख सां ॾिसी सघो था त ही जेके स्पेशल स्पोर्ट्स एजुकेशन जा जेके ॿार आहिनि हिनखे का बि हुकूमत जी न सरपरस्ती आहे बिना सरकार बिना मुआवज़े जे ही कमु करे रहिया आहिनि जॾहिं त हिते जेको हिननि जो इंचार्ज हो हुन सां बि असांजी इहा ॻाल्हि ॿोल थी हुननि जो इहो चवणो हो त जेके मीरपुर ख़ास स्पेशल स्पोर्ट्स जा जेके ही ॿार आहिनि असां पंहिंजे तौर ते हिकिड़ो सेंटर क़ाइमु कयो आहे। हितां जो को MPA न हितां जी का ज़िले इंतिज़ामिया न हितां जेके चूंडियल नुमाइंदनि जेको ध्यानु आहे हिननि जो इहो चवणो त ही जेके मासूम जेके ॿार आहिनि तव्हां पाण ॾिसो त ही ॿार तक़रीबन 7 साल जी उमिरि खां करे तक़रीबन 30-35 साल जी उमिरि जा ॿार आहिनि जॾहिं त ही मुख़्तलिफ़ गेमनि में सॼे मुल्क त ठहियो पर ॿाहिरि मुल्कनि ताईं इंडिया ताईं बि वञी हिननि पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कयो आहे मगर हिन खे अॼु ताईं ज़िले इंतिज़ामिया पारां को बि हिन ते ध्यानु न पियो ॾिनो वञे न ई को हिननि खे फंड थो मिले जॾहिं त हिते स्पेशल एजुकेशन जो इदारो मौजूदु आहे जंहिंजी जेका सूबाई वज़ीर रूबीना क़ाइम खानी आहे। असां हिते जेको मौजूदु आहियूं असां हुनखे स्पोर्ट्स जेका आहे हिन जी एजुकेशन जेके मिनिस्टर आहे रूबीना क़ाइम खाने खे असां इहो ध्यानु छिकाइणु चाहींदासीं त हिते स्पेशल जा हिते इदारा मौजूदु आहिनि मगर ही जेके ॿार आहिनि हिननि खे को बि अॼु ताईं को फंड कोन पियो मिले न को हिननि जी का अहिड़ी माली सहायता थिए थी। हिन वक़्तु तव्हां ॾिसो रमज़ान जो महीनो आहे जेके ही रोज़ेदार ॿार आहिनि पोइ बि पंहिंजी प्रैक्टिस जारी रखनि था छाजे करे त हिननि जो इहो चवणो त असां प्रैक्टिस करायूं था हिननि खे को बि ख़र्चु वग़ैरह नथो मिले न ई को ज़िले तरफ़ां का हिननि खे मदद मिलंदी आहे ही पंहिंजे तौर ते ख़र्चु कंदा आहिनि जॾहिं ताईं ॿार मुख़्त शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मंझां ईंदा आहिनि हिननि खे का बि कन्वेंस जो बंदोबस्तु कोन्हे को बि अहिड़ो बंदोबस्तु कोन्हे जीअं थियनि जॾहिं उनखां अलावा हिननि खे जेको गामा स्टेडियम में हिकिड़ो कमिरो मिलियो वियो आहे हिन में बि केतिरा ई अरसे ताईं जेको हिननि जो सामान पियल हो कंप्यूटर वग़ैरह उहो बि चोरी थियनि मगर हिते जी इंतिज़ामिया को बि हिननि ते ध्यानु नथो ॾिनो वञे। अचो त उन हवाले सां हिन सां ॻाल्हि ॿोल करियो हिननि जो छा चवणु आहे। सर हमारे को तो कोई सपोर्ट नहीं है गवर्नमेंट की तरफ से ना किसी तरफ से अपनी मदद आपके तहत सर अकमल हैं लाइक भाई हैं दूसरे और साथी हैं जो वो अपनी तरफ अपनी मदद आपके तहत कराते हैं ना मशीन है हमारे पास ना वसाइल हैं। मुझे तकरीबन 14 साल हो गए इस इदारे के अंदर ठीक है ना कोई फ़ंड मिला ना कोई वो है ठीक है। ये हमारे उस्ताद हैं जो अपनी जेब से या किसी से मांग के या किसी से रिक्वेस्ट करके कोई सामान लिए ये मशीन है थोड़ी बहुत जो कि जिन्होंने डेमोनेशन देखे हैं उन्होंने दिए हैं डोनेट किए हैं ठीक है। कोई गवर्नमेंट की सहूलत नहीं है ना सपोर्ट है गवर्नमेंट के पास जाते भी हैं तो वही टोपियाँ देते हैं डट्टे देते हैं कि अभी फ़ंड नहीं है अभी फ़ंड नहीं है। दूसरे इदारे हैं ठीक है आप उनकी कारकर्दगी देख सकते हैं उनके पास हर चीज़ है मगर कोई बच्चे नहीं मिलेंगे आपको ना वो इदारे खुले हुए मिलेंगे। सिर्फ जब कोई आता है तो चमकाने के लिए खोल के बैठ जाते हैं कि दिखाते हैं ना कोई आप देख सकते हैं कि उनके पास क्या क्या पड़ा हुआ है सहूलत है। किधर गए के मुकाबले में कौन से? जी मैं पेशावर गया हूँ नेशनल के अंदर गोल्ड भी किया ठीक है कोई सपोर्ट नहीं हुई है फिर भी हमारी ना मशीनों के हवाले से ना इक्विपमेंट्स के हवाले से। आप जैसे पेशावर या दूसरी जगह जाते हो किराया भाड़ा आपको ये गवर्नमेंट की तरफ से मिलता है या अपनी मदद आप करके या इदारे वाले ही करके आपके सेंटर वाले? नहीं इदारे वाले करके देते हैं गवर्नमेंट वाले तो कोई भी नहीं करता आजकल तो गवर्नमेंट वाले क्या शुरू से हमने देखा है तो हमारे उस्ताद मांग बिन के करते हैं किराया किसी से मांग लिया किसी से डोनेट करा लिया या अपनी जेब से या लाइक भाई वाले या राजेश वाले साहब आप आपस में करके देते हैं किराया कोई गवर्नमेंट की वो नहीं है वो तो देते सपोर्ट ही नहीं करते गवर्नमेंट तो। सिंध धरती जेका वसीलनि सां मालामाल हुअणु समेत हितां जा माण्हू सलाहियतनि में पंहिंजा मट पाण आहिनि। कंहिं बि शोबे में हितां जे नौजवाननि जो किरदारु मिसाली आहे। रांदियुनि चटाभेटी समेत हर शोबे में हितां जे माण्हुनि परॾेही सतह ते पंहिंजे सलाहियतनि एवज़ मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन कयो आहे। स्पेशल एजुकेशन जा इहे ॿार आहिनि हिते जिस्मानी जेका वर्ज़िश करे रहिया आहिनि हिन जो इहो चवणो त असां शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अचूं था असां वटि का बि कन्वेंस वग़ैरह न हूंदी आहे न ई का असांखे सहूलियत आहे जॾहिं त ही ॿारड़ा जेके आहिनि पेशावर समेत ॿियनि इलाइक़नि में विया आहिनि जेके मुक़ाबलनि में हिसो वरितो अथनि ऐं उतां पंहिंजे मीरपुर ख़ास जो नालो कमाया आहिनि मगर हिन खे अॼु ताईं ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां या ॿिए कंहिंजे तरफ़ां का बि मदद नथी मिले। एतिरे ताईं त हिननि ॿारनि जो चवणु इहो आहे त असां मीरपुर ख़ास खां तक़रीबन 3 खां 4 किलोमीटर ताईं हिते अचूं था मगर असांखे का बि कन्वेंस कोन्हे मगर ही जेके हिते जी जेका इंतिज़ामिया आहे हिन सेंटर जी उहे असांखे भाड़ो ख़र्चु ॾियनि था त असां ईंदा आहियूं न त असां तक़रीबन 3 खां 4 किलोमीटर ते पंधु था ईंदा आहियूं मगर असांखे हिते चढ़ण लाइ का बि सवारी कोन्हे जॾहिं त हुकूमत वटि या ज़िले इंतिज़ामिया वटि या इन चूंडियल नुमाइंदड़ फंड त हूंदा आहिनि मगर अॼु ताईं हुननि खे कॾहिं बि हीउ सेंटर नज़र कोन पियो अचे छाजे करे त हिननि जे हितां जेका इंतिज़ामिया आहे हिननि जो बि इहो चवणो त असां ही जेके घर में ॿारड़ा वेठा आहिनि जेके स्पेशल ॿार आहिनि घर में वेहण जे बजाए त असां हिननि लाइ हिकु सेंटर क़ाइमु कयो आहे मगर हिन सेंटर में बि खोड़ सारा मसइला आहिनि हिते खोड़ सारियुनि शयुनि जी
करो था, मगर हिननि ॿारनि ते कंहिंजी बि अॼु ताईं बि अखि कोन थी पवे या हिननि खे का अहिड़ी कन्विंस वठी ॾियनि। अचो थो नवाले सां हितां जेको आहे असां सां हिकु ॿारड़ो आहे जेको मीर जे ॻोठ खां ईंदो आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुनजो छा चवणु आहे। तव्हां किथां ईंदा आहियो, कहिड़ा तव्हां सां मसइला आहिनि? मीरी कोट का कहिड़ा मसइला आहिनि तव्हांखे हिते? असांजा मसइला जाम आहिनि। पहिरियों मसइलो इहो आहे त असां वटि सवारी कोन्हे जेको असीं त अची ट्रेनिंग करे पई सघूं। ॿियो मसइलो इहो आहे त 3-4 असांजे प्रोग्राम थिया, उन ते DCO खां वाइदो कयो त कंहिं 2-3 मिनट वाइदो कयो त तव्हांखे सवारी ॾींदासीं, तव्हांखे पैसो ॾींदासीं, पंहिंजो ट्रेनिंग करो। ऐं असांजी मिशनूं आहिनि छत ते वेट करूं, ॿी त असांजी सवारी कोन्हे, असांखे जाम वाइदो करे आहिनि। हिते ट्रेनिंग सेंटर बि मौजूदु आहिनि सरकार जा, भला उहे अव्हांजे कम जा आहिनि या न, उहे कराइनि तव्हांखे या न? असांखे अॼु ताईं हिन क्लब में उस्ताद अकमल जे सिवा कंहिं इंसान जो हीअं हथु न लॻो आहे। असांजे ॻोठ जा ई मीरनि ऐं ऑफिसरनि कई असां सां वाइदा वचन करे विया आहिनि, पर अॼु ताईं असांखे अहिड़ी सवारी न मिली आहे जो मीर शेर मोहम्मद ख़ान टालपुर जे ॻोठ खां अची हिते असां महिनत करूं, पंहिंजो हिते खून पसीने जी कमाई असां हथा करियूं ऐं ॻोठ जो मीरपुर ख़ासि जो नालो रोशन करियूं। असांखे अॼु ताईं अहिड़ी का सहूलियत न आहे मिली ऐं कई फंड हलनि पिया सरकार जे तरफ़ां, मगर छा असांजे पेट में अॼु ताईं सरकार जो दाणो बि न रसियो आहे। उनखां अलावा असांजो कई मुसीबतूं आहिनि, घर ॿार हीअ हू असांजा सभु किरी पिया आहिनि बरसातुनि में, पर अॼु ताईं असां ते कंहिं बि हीअं हथु रखी असांखे चादर जो कपिड़ो न ॾिनो आहे जो असां मथां छित अॾे वेयूं। अॼु ताईं असांखे अहिड़ियूं तकलीफ़ूं रसियूं आहिनि, जे बावजूदि बि असां हुतां खां मीर शेर मोहम्मद ख़ान टालपुर जे ॻोठ खां असीं भाड़ो किरायो पिनी बि हिते रसंदा आहियूं। हिनखां असां सरकार खे इतमास करियूं था त असांखे एतिरो कुझु सवारी जा अहिड़ी का शइ ॾियनि, असां हुतां ॻोठ खां निकिरी हिते रसी सघूं ऐं पंहिंजे महिनत करे पंहिंजे मीरपुर ख़ासि पाकिस्तान ज़िले जो नालो रोशन करियूं। हिन खां अलावा असां वधीक कुझु कोन था चई सघूं। जे सूबाई वज़ीर जेका आहे रूबीना काइम खानी, इहा बि पंहिंजे ज़िले मीरपुर ख़ासि जी आहे, इहा भला कॾहिं तव्हांजे सेंटर ते आई आहे, कॾहिं हिते सेंटर ते दौरो वग़ैरह कयो अथसि या न कयो अथसि? उन खां अलावा हिते जी ज़िले इंतिज़ामिया कॾहिं हिन सेंटर ते आयल? अॼु ताईं हिते मूं कई ॾिठा आहिनि, MP आहिनि, DC आहिनि, DP आहिनि, पर असांखे कंहिंजो न आहे हथु। असां पंहिंजी महिनत सां पिनी बि भाड़ो करे हिते अचूं था। हिकिड़ी मिसाल आहे त असां जाम महिनत कई आहे, कोशिशूं कयूं, हुन सां पाण हली विया आहियूं उन्हनि वटि, पर असांखे अॼु ताईं अहिड़ी का सहूलियत न पहुती आहे जो असां हिते महिनत करूं, पंहिंजे ख़ुशी सां अचूं ऐं पंहिंजे माउ पीउ खे बि दिलासो ॾियूं त अॼु असां सुभाणे जे महिनत कंदासूं, तव्हांजे माइटनि जो नालो बि रोशन कंदासूं, उस्ताद जो नालो बि रोशन कंदासूं, पंहिंजे पाकिस्तान जो बि नालो रोशन। किथे विया आहियो मुक़ाबलनि में, किथे जीतिया आहियो? न, अञा असां तयारी में लॻा पिया आहियूं, मगर का असांखे अहिड़ी सहूलियत ई न मिली आहे त असां हुतां खां पंधु करे अचूं था। हाणे अहिड़ी हालत में असांजा हालत ॾिसो, असांजा गोॾा पची पिया आहिनि, हथ पेर पची पिया आहिनि, असांखे हाणे हलणु जहिड़ो बि न आहे रहियो। महिनत करियूं था, उनखां सवाइ बि असांखे कुझु हासिलु न आहे थियो। असांखे हेॾी वॾी सरकार हलाईंदड़नि असां उन्हनि खे बि इतमास करियूं था, असांखे अहिड़ी का सवारी हथु करे ॾियो जो असां पंहिंजी ख़ुशी सां अचूं ऐं ख़ुशी सां वञूं। असांखे ॿियो त कुझु कोन थो खपे, पर महिनत करण जो असांखे तरीक़ो ॾियनि, असां महिनत करियूं पिया, असांखे अहिड़ी का सहूलियत ॾियनि, असां पंहिंजी खून पसीने जी कमाई त माइटनि खे पुॼाए सघूं। असांखे त को आसिरो कोन थो सुझे, जे सरकार हले बि पई असांजे कंहिं कम जी न आहे। माज़ूर स्पेशल माण्हू जेके कुदरती तरह सां आम माण्हुनि जे भेट में वधीक खूबियुनि ऐं सलाहियतुनि सां मालामाल आहिनि, अहिड़ो ई हिकु पंहिंजी मदद पाण तहत मीरपुर ख़ासि स्पेशल एसोसिएशन जे नाले सां साल 1995 खां पंहिंजा फ़र्ज़ इंजाम ॾेई रहियो आहे। केतिरनि ई माज़ूर स्पेशल ॿार जेके ज़िंदगियुनि जी ख़ुशी खां महरूम बणिजी अज़ियतनि वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हिन इदारे पारां इन्हनि खे मुख़्तलिफ़ रांदियुनि ऐं फ़नी कमनि में सिख्या ॾेई उन्हनि जी अंधेरी ज़िंदगी में रोशनी करे छॾी है। मेरा नाम गुलाम रसूल है। कहाँ से आते हो? सर बस के पूरे स्टैंड सर। कौन सा काम वगैरह करते हो? नहीं, काम वगैरह कुछ नहीं है सर, ये हम एक अंधेरे में थे, उस्ताद अकमल हमें रोशनी में लेके आए, हमें बहुत आश्रय दिए, दिलासा दिया। तो हम घरों पे बैठे हुए थे, हमने बोला भाई हम नहीं आना चाहते। उस्ताद ने बोला बेटा मैं आपका साया बनूंगा, ये करूंगा वो करूंगा। मैं ठीक है सर, हम चलने के लिए तैयार हैं। हम आए यहाँ, उस्ताद ने हमारे ऊपर बहुत मेहनत की, हमें नज़र भी नहीं आता था। उस्ताद ने मतलब हमारे ऊपर बड़ी जिद्दोजहद की, डॉक्टरों को चेक कराया, लेके गए, हमारे अंदर हौसला अफजाई डाली, हमें बाहर लेके गए, पेशावर में लेके गए। पेशावर में गोल्ड मेडल मैंने मारा। उसके बाद कराची में भी मैंने सिल्वर मेडल गोल्ड मेडल लिया, हैदराबाद में एशियन गेम में भी लिए। तो काफ़ी मतलब अपने वज़ीर आला ने भी हमें दिलासे दिए। पेशावर सदर में हमें बोला बेटा तुम्हें नौकरी दी जाएगी, ये वो, हमें वहाँ से टलका दिया। फिर यहाँ हम आए, मीरपुर ख़ास सिंध का नाम कर गए, मीरपुर ख़ास का। यहाँ भी हमें DC के पास गए, भैया ऐसे ऐसे मसला है, मेरे घर में 4 माजूर हैं, कमाने वाला कोई नहीं है, वालिद मेरा है नहीं। तो DC ने भी हमें समझ लो आसरा दे दिया, कमिश्नर ने भी। और इस इदारे में हम आने के लिए बड़ी मुश्किलों के सामने करते हैं सर, हमें नज़र आता नहीं है।
हम बड़ी मुश्किलों से इस इदारे में पहुंच सकते हैं। ना कुछ इदारे के पास फंडिंग है, ना कुछ वसाइल हैं। जहाँ तक उस्ताद से होती है अपनी मदद, ये इदारा आप चल रहा है। जहाँ तक ये हमारे मेंबर हैं, कुछ राशन मेरे को दिला देते हैं, कुछ घर का गुजर बसर हो जाता है सर। मेरे घर में बिल्कुल भी समझ लो कोई वसाइल नहीं है। जहाँ तक ये इदारा है जो हमें सपोर्ट कर रहा है थोड़ी बहुत, अब इदारे के भी पास कुछ नहीं है। इदारा भी अब ऐसा हो गया है कि ये अपनी मतलब इदारा चला ले वही गनीमत है, हमको क्या देगा। तो सर गवर्नमेंट से हमारी ये अपील है, हमें नौकरी दी जाए। हमारे जो मेहनत की है, इस मुल्क का नाम किया है, ये मेडल लेके आए हैं सर, इसके लिए हमें हमारे मेहनत का कुछ फल मिले, हमें मदद दी जाए। या हमें कन्वेज तो कम से कम कुछ भी नहीं दें। हमारी गवर्नमेंट से ये अपील है, हमें कन्वेज, हमें आने जाने के लिए कन्वेज दे दें, कुछ हमारे इदारे को फंडिंग कर दें, ताकि हम ये जूते हमारे टूटे हुए सर वर्दी ले सकें। हम ना हमारे पास सर वर्दी है, ना जूते हैं, ना कोई आने जाने की सवारी है। आते हैं सर हम गाड़ियों में टक्करे मार देते हैं। तो कई मेरी बहन के 2 दफ़ा हाथ टूट गया, ब्लाइंड है सर आँखों से। मैं अपनी बहन को लेके आ रहा था रोड से, तो मैंने उस्ताद को बोला उस्ताद गाड़ी वगैरह भेजो, कोई किराया वगैरह। उस्ताद ने बोला बेटा मेरे पास तो अभी कुछ भी नहीं है। तो मेरा सर हम आ रहे हैं, फिर कोई प्रोग्राम है, चलो हम आते हैं। हम आए, आते आते ये अपना चार मीनार के यहाँ टक्कर हो गई हमारी बहन का, मेरी हाथ टूट गया। तो सर हमारे पास कम से कम मैं कुछ नहीं मांगता, इस इदारे के लिए कन्वेज हो जाए हमारे लिए, यही गवर्नमेंट की यही अपील है। अगर नौकरी हो जाए तो गवर्नमेंट का बड़ा शुक्रिया अदा करेंगे। उम्मीद तो नहीं है इस गवर्नमेंट से हमें कुछ भी, क्योंकि इतने बड़े बड़े इवेंट किए। अभी मेरी बहन कराची गई, गोल्ड मेडल मार के आई है। इससे पहले लाहौर में मेरी बहन गोल्ड मेडल मार के आई है, कभी अपना सिंध गेम में गोल्ड मेडल मारा है। तो सर इतना कुछ होने के बावजूद भी गवर्नमेंट हमें कोई नज़रअंदाज कर रही है, हम पे कोई नज़र नहीं उठा रही है, ना हमें देख रही है कि कहीं इदारा अभी है या नहीं है। सर जो इदारे नहीं चल रहे गवर्नमेंट उन्हों को दे रही है, और जो इदारा मेहनत कर रहा है, जो इदारा जिद्दोजहद से आगे जा रहा है, जो इदारा मेहनत कर रहा है, जो माजूर बच्चे जो बेचारे आँखों से ब्लाइंड हैं, कानों से बहरे हैं, मुंह से बोल नहीं सकते, हाथों से टूटते हैं, बिल्कुल मोहताज लाचार बच्चे हैं यहाँ सर, उन्हों के ऊपर गवर्नमेंट गौर नहीं कर रही है। नॉर्मल हैं, उन्हों के इदारों में फ़ंड भी आया जा रहा है, उन्हों को ईदी भी दी जा रही है, कपड़े भी दिए जा रहे हैं। सर यहाँ कुछ भी गौर नहीं कर रही है गवर्नमेंट, जबकि यहाँ इतनी फैसिलिटी होनी चाहिए इस इदारे में। सर यहाँ कुछ भी फैसिलिटी नहीं है। सर हमें कम से कम कुछ भी नहीं चाहिए, हमें कम से कम कन्वेज हमारी हो जावे, ताकि हम यहाँ हमें अपनी मेहनत करें सर। तो हमें कुछ सिलाई मशीनें मिल जाएँ, कुछ हमें चेयर वेटिंग के लिए हम ब्लाइंड हैं, कोई ऐसा हमें कारोबार दे दें, या हमें कहीं पटियाली दे दें, कोई ऐसी हमें दे दें जो हम अपना घर का गुजर बसर कर सकें सर। हिन इदारे में 1200 खां वधीक माज़ूर स्पेशल ॿार रजिस्टर आहिनि, जंहिंमें 5 साल जी उमिरि खां 30 सालनि जा नौजवान छोकिरा ऐं छोकिरियूं शामिल आहिनि। हिते फिज़िकल ट्रेनिंग, वेट लिफ्टिंग, जिम्नास्टिक, योगा, कराटे, ताई कमांडो, एथलेटिक, साइन लैंग्वेज, डेमू समेत ॿियनि शोबनि में ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे। ॾेही तोड़े परॾेही सतह ते हितां जे स्पेशल ॿारनि मुख़्तलिफ़ रांदियुनि में मुक़ाबला करे गोल्ड मेडल, सिल्वर मेडल समेत केतिरा ई तमगा ऐं शील्डूं हासिल कयूं आहिनि। सभ खां पहिरीं तो शुक्रगुज़ार आहियां सिंध टीवी जा, जो असांखे अचे मतिलबु असांजे ॿारनि स्पेशल ॿारनि जी ख़सूसी अचे तव्हां असांखे मतिलबु नज़रअंदाज़ न कयो आहे, बल्कि ॾेखारियो आहे कि हेतिरा असां गोल्ड मेडल हासिल कया आहिनि। मूं मुख़्तलिफ़ गेमुनि में कराटा, टाई कमांडो, अॼु तक मूंखे नौकरी न मिली आहे। मतिलबु पुलिस जे तरफ़ बि आऊं पहिरीं दफ़ा मेडल खटियो आहे पाकिस्तान जे लाइ, नेशनल गेम जे अंदरि गोल्ड मेडल हासिल। सिर्फ़ु मूंखे रांदि खेॾाई आहे, मगर मूंखे नौकरी पुलिस जे तरफ़ां कोन ॾिनी वई। ऐं जाम परेशान आहियां, बसि मानी तक बि असांखे घर में नसीब सही तरीक़े खां नथी थिए। घर जे अंदरि अलाह जो आसरो आहे, ॿियो का मतिलबु असांखे को मिले। चयूं नंढे हूंदे खां मतिलबु कराटा सिखे, मुख़्तलिफ़ ब्लैक बेल्ट हासिल कयो आहे, ऐं उस्ताद वटि अचे 13-14 साल मूंखे थी विया ट्रेनिंग करे, मुक़ाबला बैन अवी मुक़ाबला खटिया, भारत खां खटिया, ईअं पाकिस्तान इंटरनेशनल। मूंखे किथे बि स्पोर्ट जे अंदरि सुठी में कोई नौकरी ॾिनी वञे, ताकी आउं ॿियनि
ॿारनि खे ट्रेनिंग कराए ख़ुशि रहां। हा ये मतिलबु असांजो को वज़ीफ़ो कोन आहे गवर्नमेंट जे तरफ़ां ताकी असां मतिलबु मानी सही असांखे मिले घर में खाइण जे लाइ। बसि जा असां हाणे पिननि जे असां वञूं पिना वञे रोड ते वञे बसि पंहिंजे लाइ ॿिया छा करां। नौकिरी न आहे को कमु न आहे। सभु पीपल्स पार्टी वारा बि चई ईअं आहिनि, मुस्लिम जी हुकूमत उहो बि ईअं आहे, मतिलबु सभु खाइण जे बजाय मुल्क खे खाइनि पिया। असां करे माज़ूरनि जो मतिलबु हिननि खे अहसासु कोन आहे। ख़ुदा हिननि खे गर्क करे जे हिननि जे घरनि में को अहिड़ा ॿार माज़ूर थियनि त हिननि खे ख़बर पए। बसि अला अला करे वेठी आहियां बसि। अफ़सोस जेकॾहिं हिन इदारे जी सरकारी ऐं मक़ामी इंतिज़ामिया सतह ते का बि पर गौर न लधी वई आहे। हो मेरा काम गरीबों की हिमायत करना, हो मेरा काम गरीबों की हिमायत करना, दर्दमंदों से ज़ईफ़ों से मोहब्बत करना, दर्दमंदों से ज़ईफ़ों से मोहब्बत करना, मेरे अल्लाह बुराई से बचाना मुझको, मेरे अल्लाह बुराई से बचाना मुझको, नेक जो राह हो उस राह पे चलाना मुझको, मेरे अल्लाह बुराई से बचाना मुझको, नेक जो राह हो उस राह पे चलाना मुझको। सर, इस सेंटर में क्या गवर्नमेंट का फंड वगैरह या कोई ऐसी चीज़ मिलती है? कौन कौन से मसले हैं इसमें? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबसे पहले तो मैं मशकूर हूँ सिंध टीवी का कि उन्होंने जो है माजूर बच्चों की हौसला अफजाई के लिए जो है यहाँ पर आकर इनके जो है वो डेमोन्स्ट्रेशन को जो है वो कवर किया और इनकी हौसला अफजाई के लिए जो है वो हमारी मदद में शामिल हुए। और मैं इसके साथ साथ बताता चलूँ कि इस क्लब को जो है वो हमेशा नज़रअंदाज किया गया, वफाकी सतह पर, सूबाई सतह पर, मिनिस्ट्री की सतह पर या मुकामी सतह पर किसी किस्म की कोई भी इमदाद इनको नहीं दी जाती कि ये माशरे के बाइज़्ज़त और अच्छे शहरी बन सकें। हम अपने तौर पर जो कोशिश करते हैं उसमें जो है वो हमारी कोशिश ये होती है कि ये माजूर बच्चे हैं लेकिन मजबूर ना हो, और इनकी मजबूरी जो है वो माशरे में इनको जो है वो भीख मांगने पर मजबूर नहीं करे। यहाँ पर मकसद जो है वो हम इनको स्पोर्ट्स के हवाले से जो है वो इनको ट्रेनिंग कराते हैं, जिसमें उस्ताद राजेश हैं, उस्ताद अकमल हैं, ये दिन और रात मतलब जो है ना वो कोशिश करके, और फिर उसके साथ हमारे जो है वो ऑफिस स्टाफ में हाकिम खोसो साहब हैं, मैं ख़ुद लई कमाली, मैं खुद चेयरमैन हूँ इस इदारे का। और इसमें जो है मेरी कोशिश होती है कि जो भी मतलब मुमकिन हो सके जो अल्लाह की तरफ से दिया हुआ उसमें जो है वो इसमें पार्टिसिपेट करूँ और इन बच्चों की हौसला अफजाई करता रहूँ। और मैं आपको बताता चलूँ कि इन बच्चों के जो टैलेंट की बात है, इन बच्चों में जो है वो हमारे लिए, पूरे मुल्क के लिए, सिंध के लिए, मीर बुखास के लिए फ़ख्र की बात है कि एथेंस ओलंपिक्स में वर्ल्ड चैम्पियन का एजाज़ हासिल करने वाला सखावत अली इसी क्लब से ताल्लुक़ रखता है और इन्हीं उस्तादों का शागिर्द है। उसके बाद इंडिया जो हमारी टीम गई थी उसमें जो है वो 21 मेडल्स हासिल किए थे, उसमें जो है 5 गोल्ड मेडल हासिल किए थे। और ये तमाम तर मकसद जो है वो चीज़ें जो है वो मेहनत पर तो चल रही हैं, लेकिन जो है वो किसी किस्म की जो है हमें सपोर्ट हासिल नहीं है। ये जो सूबाई वज़ीर है उसका ताल्लुक इस डिस्ट्रिक्ट के साथ है, और उसके अलावा जो ये बच्चे बाहर मुल्क तक जाते हैं उनको किराया भाड़ा ज़िले इंतज़ामिया की तरफ से या सिंध गवर्नमेंट की तरफ दिया जाता है या उसका किराया भाड़ा आप ही देते हो? अगर वफाकी सतह से या मकसद मिनिस्ट्री के सतह से हमारे बच्चे अगर बाहर जाते हैं तो यहाँ से उनको कराची तक पहुँचाने का या उनसे जो 15 दिन पहले जो अगर हमें टाइम दिया जाता है
तो उनको ट्रेनिंग कराने के लिए जो है वो हमें अपने ही मतलब जो है ना सोर्सेज इस्तेमाल करके इनको तैयारी कराई जाती है। सिर्फ अगर जो है वो बाहर जो अपनी पाकिस्तान की नुमाइंदगी कर लिए लेके जाते हैं तो उस वक्त मतलब जो है वो उनका सिर्फ टिकट वगैरह का जो है वो देते हैं। बाकी अखराजात और उनके जो है यूनिफॉर्म्स, उनके लिए शूज़, ये तमाम चीज़ें जो है वो क्लब ही जो है वो उनको फराहम करता है और इसमें जो है वो मुकामी सतह पर भी किसी किस्म की सपोर्ट नहीं होती है। ये मीरपुर खास के अंदर एक बहुत बड़ा जो मैंगो फेस्टिवल प्रोग्राम इधर होता है, उसमें क्रिकेट के बच्चे दूसरे सारे जो दूसरे जो खेल से ताल्लुक़ रखते हैं उनको बुलाते हैं। क्या आपके सेंटर को कभी उन्होंने दावत दी या इस सेंटर वालों को कभी बुलवाया है? नहीं, मेरा ख्याल तो ये है कि जिस तरह से जो है वो गरीब के बच्चे को जो है वो माशरे में मकसद जो है वो सपोर्ट नहीं किया जाता, इसी तरीके से हमारा क्लब भी जो है वो एक गरीब का बच्चा है जिसको जो है वो इग्नोर किया जाता है और बड़े बड़े शोज़ जो है वो दिखाकर जो है वो स्पोर्ट्स के जो फंड्स हैं मुकामी सतह के वो न जाने कहाँ पर खर्च होते हैं। लेकिन हमारे क्लब ने मीरपुर खास का बिलखुसूस सिंध का नाम रोशन किया और मुकामी सतह पर, मुल्की सतह पर और बैनुल-अक़वामी सतह पर जो है वो पाकिस्तान का नाम रोशन करने के बावजूद भी ये लोग किसी भी किस्म की इमदाद से महरूम हैं। तो तव्हां सेंटर हिते क़ाइमु कयल आहे, हिननि ॿारनि सां जेके मुख़्तलिफ़ अॼु असां ॾिठा आहिनि त सफ़ा ग़रीब घरनि जा ॿार हिते अचनि था, हिननि सां कहिड़ा मसइला आहिनि, कहिड़ा कहिड़ा तव्हां सां दरपेश मसइला अचनि था? मसला सभिनि खां वॾा इहो आहे की असां वटि जेको ॿार अचनि था मुख़्तलिफ़ सिटी जे अंदरि तक़रीबन 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर जे अंदरि हदूद खां ॿार मुख़्तलिफ़ जॻहनि खां अचनि था ऐं जंहिंमें असां वटि फिज़िकल हैंडीकेप ॿार आहिनि, ब्लाइंड ॿार आहिनि, मेंटली रिटायर ॿार आहिनि, डेफ एंड डम जंहिंमें छोकिरा आहिनि छोकिरियूं ऐं हिकिड़े हिकिड़े घर में अहिड़ा बि घर आहिनि जंहिंमें 3-3, 4-4 ॿार जेको आहिनि माज़ूर आहिनि। तमामु ग़रीब फैमिलियूं आहिनि, मां हिननि में कोई एतिरो को अहिड़ा बि आहिनि जेके कंहिंमें घर में कमाइण वारो बि केरु कोन्हे। तव्हांखे फंड वग़ैरह मिलनि था या पंहिंजे तौर तां पाण पिया इहो प्रोग्राम सॼो? न, इहो 1995 में मूं पंहिंजे तरफ़ां हिकिड़ो इदारो क़ाइमु कयो इन स्पेशल ॿारनि जे लाइ ऐं मुंहिंजो नालो संतोष कुमार आहे, आउं कोच बि आहियां, प्रेसिडेंट बि आहियां मीरपुर खास स्पेशल स्पोर्ट्स एसोसिएशन जो। ऐं मुख़्तलिफ़ जेको ॿार असां गॾु कया जंहिंमें असांखे का गवर्नमेंट जी तरफ़ां का फंडिंग कोन्हे। बसि इहो आउं कमु करां थो, मूंखे ॾाढी ख़ुशी थिए थी ऐं आउं कंहिं माण्हुनि जे लाइ न बल्कि पंहिंजे अलाह खे राज़ी करण जे लाइ इन ॿारनि खे, माज़ूर ॿारनि खे गॾु करां थो शाम जे टाइम मुख़्तलिफ़ जॻहनि खां। हाणे पहिरीं त आउं अकेलो हुउसि, हाणे त मुंहिंजा माशाल्लाह ॿार बि जवान थी विया आहिनि, हू बि मूंसां गॾु हेल्प कराईंदा आहिनि मुख़्तलिफ़ जॻह खां साइकिल ते या मोटर साइकिल ते ॿारनि खे खणी ईंदा आहिनि। पोइ शाम जो असां सभिनि गॾिजी हिननि खे ट्रेनिंग मुख़्तलिफ़ क़िस्म जी स्पोर्ट, कराटे जंहिंमें आहे, जोडो आहे, जिम्नास्टिक आहे, एथलीट्स आहे, फुटबॉल आहे, बैडमिंटन आहे, हीअ मुख़्तलिफ़ गेमूं कराईंदा रहंदा आहियूं। बैनुल अक़वामी अचीवमेंट्स में 2005 में असांजा ॿार इंडिया मां गोल्ड मेडलिस्ट आहिनि साईं। 2007 में जेको आहे सो शिंघाई चाइना मां असांजो हिकिड़ो नंढिड़ो जेको वहीद आहे उहो चाइना में जेके वर्ल्ड ओलंपिक्स थिया उन मां जेको आहे पार्टिसिपेट करे आयो, विन करे आयो। 2011 में वरी वर्ल्ड ओलंपिक्स थिया एथेंस में, जंहिंमें असांजो छोकिरो सखावत जेको आहे उहो एथलेटिक्स में गोल्ड मेडलिस्ट थी आयो। 2012 में वरी साईं इंडिया में जेको आहे सो चैम्पियनशिप थी बैडमिंटन जी ऐं जूडो जी, जंहिंमें असांजा 4 ॿार जेको आहे सो गोल्ड मेडलिस्ट थी आया। वरी 2013 में रिसेंटली बैंकॉक में, थाईलैंड में फुटबॉल में असांजो वहीद जेको छोकिरो आहे उहो जेको आहे सो गोल्ड मेडलिस्ट थी आयो सर। इहे असांजो इंटरनेशनल अचीवमेंट्स आहिनि जेके न सिर्फ़ु मीरपुर खास जे लाइ, न सिर्फ़ु सिंध जे लाइ बल्कि बिलख़ुसूस मीरपुर खास जे लाइ तमामु वॾे एज़ाज़ जी ॻाल्हि आहे सर। तंहिंजे बावजूदि जेको आहे असांजे इदारे जो को पुरसान हाल कोन्हे, केर बि माना मालिकी करण लाइ तयारु कोन्हे, स्पेशली गवर्नमेंट असां ते हथु रखण लाइ तयारु कोन्हे। परॾेही सतह ते थींदड़ मुक़ाबलनि में 2005 में इंडिया में थींदड़ एथलेटिक चैम्पियनशिप में हितां जे स्पेशल रांदीगर हिकु गोल्ड मेडल, हिकु सिल्वर मेडल हासिल करे मुल्क, सूबे ऐं शहर जो नालो रोशन कयो। 2007 में चाइना जे शहर शंघाई में थींदड़ फुटबॉल में हितां जे रांदीगर अब्दुल वहीद चौथी पोजीशन हासिल कई। उनखां सवाइ 2011 यूनान में थींदड़ एथलेटिक में हितां जे स्पेशल नौजवाननि रांदीगर सखावत अली गोल्ड मेडल हासिल कयो। मीरपुर खास सिंध जे तरफ़ां सिंध टीवी जा शुक्रगुज़ार आहियां, तव्हां असांजे मतिलबु आया हो, भलीकार थियां थो। मतिलबु ॿिए कंहिं स्टेशन असांखे त एतिरी कवरेज कोन ॾिनी, मतिलबु असांखे पहिरीं मतिलबु मुख़्तलिफ़ रेस जे हिसनि जे अंदरि
मतिलबु गवर्नमेंट मूंखे को अॼु तक जॉब कोन ॾिनी आहे। अलाह जे आसरे वेठो आहियां। जे चटणी का मानी खाए रहूं था, मतिलबु अंदरि असांजो ॾाढो सड़े थो। हेतिरा साल थी विया आहिनि, पोइ ॿाहिरि मुल्क वियोसीं आऊं एथेंस, हिकिड़ो सोन जो तमिग़ो, हिकिड़ो चांदी जो तमिग़ो पूरे वर्ल्ड गेम एथेंस जे अंदरि हासिलु कयो, पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदे पंहिंजे ख़ासूसनि सिंध ऐं मीरपुर ख़ासि जे लाइ। मतिलबु कॾहिं कॾहिं बीमार थी वेंदो आहियां, वरी परेशान थी वेंदा, को गवर्नमेंट जी का सरकार घरां एतिरी माली पोजीशन सुठी कोन्हे, अञा तक मूंखे छो कोन सुठी को जॉब ॾिनी आहे। जे आउं पाकिस्तान जो न आहियां, मतिलबु जे असां मतिलबु ज़ुबान असां कोन, न को कंहिं नाबीना भाउ खे, न को फिज़िकल हैंडीकेप। असांजा 4 कैटेगरी जा ॿार हिते ट्रेनिंग कंदा आहिनि मुख़्तलिफ़ गेमनि जे अंदरि। जे वधीक न 2-2, 3-3, 4-4 नौकरियूं असांजे मतिलबु हर कैटेगरी में हिते मीरपुर ख़ासि में जेको खिलाड़ी आहिनि असां ॾिनी वञूं, त असांखे ख़ुशी थींदी। कराची, लाहौर, पेशावर सभु जॻह माना वर्ल्ड लेवल तक आऊं पंहिंजे जॻह माना पोइ बि को मतिलबु गवर्नमेंट असां ते मतिलबु नज़रअंदाज़ करे थी असांखे। रुॻो सॼी गवर्नमेंट पाण खाइण जे वीचारे बुख मरे थी। जे कमु ॾियो असांखे, मतिलबु असां कमु करणु। 2012 में इंडिया में थींदड़ दोस्ती कप में बैडमिंटन, ताई कमांडो, चेस बॉल, स्विमिंग जी रांदियुनि में हिन इदारे जे 4 नियाणियुनि फरह, आशिया, कमराज़, समर 5 गोल्ड मेडल खां सवाइ चांदी ऐं ब्रोंज़ जा मेडल हासिलु करे पंहिंजे मुल्क जो मान मथाऊं कयो। जॾहिं त 2013 में बैंकॉक में थियण फुटबॉल जी रांदि में हितां जे स्पेशल रांदीगर अब्दुल वहीद टी पोज़ीशन हासिलु कई। हिते फिज़िकल ट्रेनिंग, योगा, जिम्नास्टिक, कराटे, साइन लैंग्वेज, वेट लिफ्टिंग, ताई कमांडो समेत ॿियनि रांदियुनि में ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे। जॾहिं त हिते ट्रेनिंग हासिलु कंदड़ तोड़े रजिस्टर ॿार अक्सर ग़रीब ऐं मिसकिन घराणनि जा आहिनि। नाज़िर इन वक़्तु मौजूदु आहे असां गॾु कुर्बान ली, जेको पाण नाबीना आहे, अचो तो नवाले सां हिन सां ॻाल्हि ॿोल करियूं। कुर्बान ली कहिड़ा मसइला आहिनि तव्हां सां हिते? साईं असां सां मसइला इहे आहिनि जो असांजो 2% जेका कोटा आहे उन ते बि को अमल दरामद कोन्हे, ऐं हिते असांखे पुॼण सां वॾी कन्वेंस जी मसइलो थियनि था। ऐं भला मोबाइल वग़ैरह ईंदो आहे, तूं फ़ोन तुंहिंजे हथ में खयल आहे, कीअं तूं ॿुधंदो आहीं, तोखे कीअं ख़बर पवंदी आहे कंहिंजो नंबर आहे? असां हिन में असां हिकिड़ो सॉफ्टवेयर डाउनलोड कयो आहे इंटरनेट तां, टॉक्स जंहिंखे चवंदा आहियूं असां, पोइ उन जे ज़रिए जेको असांजी आवाज़ु ॿुधंदा आहियूं ऐं पाण असांखे नंबर वग़ैरह असांखे रीड करे ॿुधाईंदो आहे मोबाइल। कंप्यूटर बि इन जे ज़रिए सां ई हलाईंदा आहियूं। जी हा, इंटरनेट फुल यूज़ कंदा आहियूं असां। हिते भला ट्रेनिंग ते तव्हां चओ था हिते का कन्वेंस वग़ैरह का सहूलियत वग़ैरह आहे या न? न साईं, का सहूलियत कोन्हे हिते। पंहिंजे बदौलत पाण ईंदा आहियूं, तमामु मुश्किलनि सां हिते पुॼूं था, ऐं 10 सालनि खां वठी जेको आहे सो हिते ट्रेनिंग पई हले, पर हुकूमत जी तरफ़ां का बि माना आहे कोन्हे रिस्पॉन्स। सर हमारे साथ सर ये हमारा इरादा, सर हम 10 साल से सर इसमें आ रहे हैं। सर मैंने सिम गेम सर खेले हैं, लेकिन सर हमको गवर्नमेंट की तरफ से कोई सहूलत नहीं है, कोई सर एड्रेस नहीं है सर, कोई हमको सपोर्ट नहीं करता है। मैं गोल्ड मेडलिस्ट हूँ सर, कोई हमको सपोर्ट नहीं करता है। कहाँ से आते हो तुम? सर हम मेरे वखार पुलिस लाइन, सर पेशावर में, सर लाहौर में, हैदराबाद, कराची, सर मतलब पूरे पाकिस्तान में हम खेलने गए ना।
तुम्हारे को कोई नौकरी वगैरह मिलती है, कोई फंड वगैरह मिलता है? नहीं सर, गवर्नमेंट से सर बहुत अपील करी है, पर सर कोई हमारा इस पर सर कोई तवज्जो ही नहीं देता सर गवर्नमेंट। पहिरीं तो मूंखे ॾाढी ख़ुशी थी तव्हां सिंध टीवी जे तरफ़ां असांखे बहुत वॾी तमामु ख़ुशी थी कि अॼु पहिरीं दफ़ा असांजे मतिलबु ख़ुशी थी। ऐं हींअर हाल ई जे अंदरि कराची ताई कमांडो जे अंदरि मेडल हासिलु कयो, गोल्ड मेडल हासिलु कयो ऐं मूंखे तमामु ख़ुशी थी। ऐं असां तमामु ग़रीब माण्हू ॿार आहिनि, मतिलबु असांजी का सहायता कोन आहे गवर्नमेंट जे तरफ़ां, जॉब मूं वटि कोन आहे, नौकिरी कोन आहे। गवर्नमेंट खे अपील करां थी त असांखे नौकिरी को ॾिनी वञे। मतिलबु असां वटि यूनिफॉर्म न को असां वटि आहिनि बूट आहिनि। कैसे आप इनको ट्रेनिंग देती हो? कोई ऐसे भी बच्चे हैं जो देखते भी नहीं हैं, कोई नाबिन बच्चे या कोई ऐसे माजूर बच्चे हैं, कोई आपके साथ कौन से मसले पैदा होते हैं? मैं इनको अच्छी तरह ट्रेनिंग समझाती हूँ, गूंगे होते हैं इनको इशारों से बताती हूँ उनको ट्रेनिंग के लिए। और जो बच्चे माजूर होते हैं उनको भी कराते हैं, हम सबको कराते हैं, डेफ को भी करवाते हैं और माजूर जो ब्रांड को भी कराते हैं हम ट्रेनिंग। कितना अरसा हो गया आप इधर, आपने कितने अरसे तक ट्रेनिंग हासिल की फिर इनको करा रही है? मैंने यहाँ 6 साल मैंने हासिल की ना ट्रेनिंग। फिर मैं यहाँ पे ट्रेनिंग करती रही, मुझे यहाँ पे उस्तादों ने ट्रेनिंग कराई, फिर मैं उस्ताद बनी, फिर अब मैं इनको ट्रेनिंग देती हूँ यहाँ पे। अब कोई मसले हैं आपके साथ इस सेंटर में? गवर्नमेंट हमें सपोर्ट नहीं देती, हमें बच्चे डेफ होते हैं जो माजूर होते हैं वो कैसे पैदल आते इतनी दूर दूर, उनके घर इतनी दूर दूर है, हमें चिंची चाहिए और गवर्नमेंट हमें सपोर्ट नहीं करती है। आप कौन से मुल्क तक गई हो जो कि इधर आपने इनामत हासिल किया? कहाँ गई हो आपने? मैं कराची तक गई हूँ। कौन से सिंध गेम में, दूसरे किसी गेम? सिंध गेम में भी गई हूँ, नेशनल गेम में भी गई हूँ। कौन सा नंबर हासिल किया? 3rd पोजीशन। सर ही जेको तव्हां इदारो हलायो पिया जंहिंमें असां पाण ॾिठो आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा ॿार अची मुख़्तलिफ़ जेके गेम करे रहिया आहिनि, भला हिननि खे का फंडिंग वग़ैरह या ॿी के सहूलियतूं वग़ैरह आहिनि या न, कहिड़ा मसइला हिननि सां? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सभ खां पहिरीं त असीं सिंध टीवी जा थोराइता आहियूं जिन असांखे टाइम ॾिनो ऐं हिन इदारे खे टाइम ॾिनो। हीउ इदारो उहो इदारो फ़िलहाई इदारो आहे जेको जिन माज़ूर ॿारनि ते एतिरी महिनत कई आहे जंहिंजे नतीजे में हीउ ॿार न सिर्फ़ु मिरपुखास लेवल ते, न सिर्फ़ु सिंध लेवल ते, न सिर्फ़ु पाकिस्तान लेवल ते, बल्कि इंटरनेशनल लेवल ते बि हीउ ॿार गोल्ड मेडलिस्ट आहिनि, जंहिंमें असांजो हिकिड़ो नंढिड़ो सखावत एथेंस मां जेको आहे सो एथलीट चैम्पियन थी आयो आहे। उन खां अलावा 4 ॿार ॿिया दोस्ती कप इंडिया मां जेको आहे सो चैम्पियन थी आया आहिनि। ऐं ॿियो साईं अर्ज़ु इहो त हिननि ॿारनि जे लाइ असांखे गवर्नमेंट जी सतह ते का बि फंडिंग कोन्हे, न ज़िले इंतिज़ामिया जी तरफ़ां, न सूबाई गवर्नमेंट जी तरफ़ां, न वफ़ाक़ी गवर्नमेंट जी तरफ़ां का फंडिंग आहे। ऐं जेको बि इदारो असीं रन कयूं पिया, असां हिकिड़ी कमेटी ठाही आहे जंहिंमें असीं कुझु दोस्त आहियूं, जंहिंमें असांजा कोऑर्डिनेटर आहिनि सुरेश कुमार साहब, जंहिंमें असांजा चेयरमैन आहिनि लईक कमाली साहब, जंहिंमें असांजा हेड कोच आहिनि संतोष अकमल साहब, असांजा कोच आहिनि राजेश कुमार साहब। असीं 4-5 दोस्त आहियूं जेके पंहिंजे जेको आहे सो महिनत ऐं जिदोजहद सां हिन इदारे खे रन करे रहिया आहियूं। हिते भला स्पेशल एजुकेशन सेंटर त मुक़ररु आहे ऐं उन खां अलावा हुननि खे फंड बि मिले थो, उन्हनि भला तव्हां सां कॾहिं कॉन्टेक्ट कयो आहे या हिननि ॿारनि लाइ का अहिड़ी माली सहायता या हिननि खे दाख़िला वग़ैरह या कहिड़ी मदद कई आहे? न साईं, इहो सभु खां वॾो अलमियो आहे जो गवर्नमेंट जे तरफ़ां हिकिड़ो स्पेशल एजुकेशन नाले जो डिपार्टमेंट मौजूदु आहे, जंहिंजी हर महीने जी लखें रुपए जी बजट अचे थी, जंहिंमां लखें रुपया उहे पंहिंजे ट्रेनर्स खे ऐं टीचर्स खे पघारूं पे कनि पिया। ऐं हुननि जूं बसूं बि थियूं आहिनि, बसुनि जे लाइ डीज़ल बि अचे थो, गाॾियुनि जे लाइ तेल अचे थो, ड्राइवर मुक़ररु आहिनि, पर हुननि में एतिरी बि अहलियत न आहे जो हू स्पेशल ॿारनि खे पंहिंजे घरनि मां कढी उन्हनि खे पिक एंड ड्रॉप ॾियनि ऐं पंहिंजनि स्कूलनि में हुननि खे एजुकेट कनि। एतिरी बि हुननि में अहलियत न आहे। उहे इदारा हलनि पिया बराए नाम हलनि पिया ऐं असां सां हुननि जो बिल्कुलु को बि कोऑर्डिनेशन, को बि ताउन, कंहिं क़िस्म जी माली सहायता असां सां हुननि जी कोन्हे का। भला हीअ जेके तव्हांजा ॿार हितां खां वञनि था, ॿियनि मुल्कनि में वञनि था, उन्हनि जी फंडिंग वग़ैरह या हिननि जी पढ़ाई वग़ैरह जो ख़र्चु केरु कंदो आहे? तव्हां हिते कंदा आहियो या हिन खे ॿियो कोई अहिड़ा इदारा आहिनि जेके हिननि जी मदद कंदा आहिनि? साईं, हिननि ॿारनि जी जीअं त मूं अर्ज़ु कयो त इदारो फ़िलहाई इदारो आहे, हिनखे असीं 4-5 दोस्त पाण मिली करे हलाए रहिया आहियूं। त जेके बि इवेंट्स ईंदा आहिनि कराची में, लाहौर में, पेशावर में, इस्लामाबाद में, उन जे अचण वञण जे लाइ कन्वेंस जे लाइ जेको आहे असीं जेके 4-5 दोस्त आहियूं गॾिजी करे पोइ के कुझु पंहिंजे खीसे मां, कुझु जेके मुख़ैर हज़रात आहिनि उन्हनि वटि वञी 100-100, 500, 1000 जमा करे हिननि ॿारनि जो किरायो भाड़ो असीं अरेंज कंदा आहियूं। बाक़ी हिननि जी एजुकेशन ज़ाहिरा असीं नथा अफोर्ड करे सघूं ऐं सभु ॿार एतिरी त ग़रीब फैमिलियुनि सां तालुक़ु रखंदा जो हिकु हिकिड़े घर में 4-4 स्पेशल ॿार आहिनि
ऐं स्पेशल एजुकेशन डिपार्टमेंट जी परफॉर्मेंस तव्हांजे साम्हूं आहे उहे हिननि ॿारनि खे जेको आहे ऑन करण जे लाइ तयारु कोन्हनि ऐं इहे ॿार ॾाढा घरनि में वेठा आहिनि तालीम खां बिल्कुलु महरूम आहिनि। असां चयो त घटि में घटि हिन इदारे जो मक़सदु इहो आहे घटि में घटि उहे ॿार स्पेशल हुजण जे करे माज़ूर हुजण जे करे अहसास कमतरी जो घरनि में वेही शिकार थियनि पिया घटि में घटि उन्हनि ॿारनि खे कढियो वञे उन्हनि खे जिस्मानी ट्रेनिंग अहिड़ी ॾिनी वञे। अॼु असां हिननि ॿारनि खे जिस्मानी ट्रेनिंग ॾेई जीअं त तव्हां ॾिठो हूंदो हिननि जी परफॉर्मेंस हिननि जी एक्सरसाइज़ तव्हां ॾिठी हूंदियूं हिननि जी अचीवमेंट तव्हांजे साम्हूं आहे। हिननि ॿारनि खे अॼु घटि में घटि असां इन क़ाबिल करे छॾियो आहे जो ही मुआशरे में हिकिड़े बाइज़त शहरी जी ज़िंदगी गुज़ारे सघनि। जिन लाइ ॿ वेला मानी मुश्किल बणियल आहे। हिन इदारे जे क़याम सां हिननि वालिदैन खे फ़ाइदो पहुतो आहे जिन जा ॿार माज़ूर हुअण सबबि संदन हथां ॿार बणियल हुआ। पंहिंजे मदद पाण तहत केतिरनि सालनि खां हलंदड़ हिन इदारे खे सहारो ॾियण लाइ कंहिं बि चूंडियल नुमाइंदे या इंतिज़ामी अमलदार तोड़े समाजी इदारनि को बि तहरीक न वरितो आहे। इहो ई सबबु आहे जो हिन इदारे में केतिरनि ई घुर्बल सहूलियतनि जी शदीद खोट आहे जंहिंमें ॿारनि लाइ कन्वेंस व्हील चेयर ब्लाइंड स्टिक वेट लिफ्टिंग मशीन शामिल आहिनि। ॾिठो वञे त स्पेशल एजुकेशन खाते जे वज़ीर हिन ज़िले सां वाबस्ता हुअण बावजूदि स्पेशल खाते पारां हिन इदारे जी का बि मदद न कई वई आहे जंहिं करे हज़ारे स्पेशल ॿार ऐं नौजवान ज़िंदगियूं ऊंधाई में गुज़ारे रहियूं आहिनि। हाज़रीन ही जेको मीरपुर ख़ासि स्पेशल स्पोर्ट्स जेको आहे सेंटर उन जा तव्हां ॿार ॾिठा हूंदा। ही नंढड़ा हिकिड़ा मासूम ॿार आहिनि जोडो कराटे खां वठी सभु मुक़ाबला उन खां अलावा ही पूरी दुनिया में वियलनि पाकिस्तान समेत इंडिया ऐं ॿियनि मुल्कनि में वियलनि हिननि इनाम बि हासिलु कया आहिनि। मगर हिन ग़रीब मिसकिन जेके सफ़ा ग़रीब मिसकिन ॿार आहिनि उन्हनि जी अॼु ताईं कंहिं बि मदद कोन कई आहे न हिन सेंटर जी अॼु ताईं कंहिं अहिड़ी माली सहायता कई आहे छाजे करे त हीअ जेको सेंटर आहे हिननि पंहिंजे तौर ते पंहिंजी मदद पाण क़ाइमु कयो आहे। हिननि खे को बि फंड वग़ैरह कोन पियो मिले ऐं हुकूमत खे घुरिजे त हिन ते फौरी तौर ते ध्यानु ॾिनो वञे। हिननि ॿारनि जा तव्हां करतब ॾिसो हिननि जिन मुल्क जो सिंध जो बल्कि मीरपुर ख़ासि जो नालो रोशन कयो आहे। मगर ही जेके उन खां अलावा जेके माज़ूर ॿार आहिनि या स्पेशल ॿार आहिनि मगर नाबीन जेके आहिनि उन्हनि बि मुख़्तलिफ़ हिन इवेंटनि में हिसो वरितो आहे जिन पंहिंजो इवेंटनि में हिसो वठी पंहिंजो मुल्क जो नालो कमायो आहे। मगर ही अॼु ताईं बेसहारा ऐं बेयारो मददगार वेठा आहिनि। रमज़ान जे महीने में रोज़ेदार बि आहिनि मगर हिननि जी अॼु ताईं कंहिं बि मदद कोन कई आहे। कैमरामैन हबीबुल्लाह लगारी, एजाज़ भट्टीनगर, नज़ीर पवार, सिंध टीवी न्यूज़ मीरपुर ख़ासि।